अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम सलाम वबरकातुहू। दोस्तो पाण हिन वक़्तु जेको आहे पंहिंजे सोणे मुर्शिद जेको आहे सैयद इशफ़ाक़ शाह जे बंगले ते वेठा आहियूं। उन्हनि खां खूनी ऐं बादी बवासीर जो नुस्ख़ो जेको आहे उहो असां वठंदासूं ऐं तव्हां जेके आहिनि उहे जुज़ा बि नोट कयो ऐं साईं खां उहो नुस्ख़ो वठंदासूं। साईं उहो नुस्ख़ो जेको आहे असांखे ॿुधायो। सभ खां पहिरियां त मां पंहिंजो तारीफ़ करायां। सैयद अशफ़ाक़ हुसैन शाह बुखारी असांजो असली शहर आहे पिरियालो ऐं ज़िलो ख़ैरपुर आहे ऐं तालको किंगरी माना पीसा पागारे जो ॻोठु जंहिंखे पीर ॻोठु बि सॾिबो आहे। हे असांजो जेको नानक आहे उहो पिरियाले खां 3 किलोमीटर परे कोट मीर मोहम्मद जो शहरु आहे, जिते मुंहिंजो नानो हकीम हो पाकिस्तान खां पहिरियों जो सैयद इमाम अली शाह। त उन्हनि जो इहो सीना बसीना हिकिड़ो सदरी नुस्ख़ो आहे जेको इहो इस्तेमालु कंदा ईंदा आहियूं। उन में असां आरीठा जेके ईंदा आहिनि, जेके उर्दूअ में रीठ बि सॾिबो आहे, त उन्हनि जूं जेके खलां गोरा कढी उन जूं खलां जेके आहिनि उस में सुकाए ऐं उन्हनि खे तव्हां ग्राइंड कयो, माना पीसियो, उनजो पाउडर ठाहियो। पोइ उन में जेका असली माखी आहे नंढी मख वारी, उन माखीअ में तव्हां उन पाउडर खे मिलाए ऐं उन जूं पोइ माना गोरियूं ठाहियो। ऐं गोरियूं जेके आहिनि से जेको वॾो चणो थींदो आहे जंहिंखे छोलो बि सॾींदा आहियूं, त उहो जेको आहे उन मां तव्हां जेका आहे सा उहे गोरियूं ठाहे 2 सुबुह 2 मंझंदि 2 शाम इहे 3 टाइम खणियूं आहिनि। हाणे खूनी बवासीर हुजे या बादी बवासीर हुजे, रत बि हिकिड़े ॾींहं में बंदि थींदी ऐं तकलीफ़ बि हिकु ॾींहं में ख़तमु थींदी, पर खाइणो 40 ॾींहं आहे। ऐं उनजी परहेज़ जेका आहे उहा पंहिंजो वॾो गोश्त ऐं खटाण ऐं उन सां गॾोगॾु मिर्च हर क़िस्म जो बंदि आहे, भले कारो हुजे, साओ हुजे, ॻाढ़ो हुजे, मिर्च जेको आहे जेतिरी इलाजु हलंदो तेसिताईं उहो मिर्च बंदि आहे। जॾहिं ठीकु थी वञो त पोइ तव्हां भले खाओ, पर तेसिताईं जेके आहिनि उहो बंदि आहे। छाजे करे त उनजो ऐं मसा जेके ॿाहिरि निकिरी था पवनि, उहे मसा जॾहिं इन्फेक्शन मुंड खां ख़तमु थींदो त जीअं वणु सुकी वेंदो आहे त उन जूं काठियूं मथे जेके आहिनि से सुकी वेंदियूं आहिनि, त माण्हू उहो भञी लाहे छॾींदो आहे, वण जूं बि काठियूं सुकी वेंदियूं आहिनि। अहिड़ी तरह सां इहे मसो बि सुकी पाण वरितो उहे किरी पवंदा महीने ॿिनि में, ऐं इन्फेक्शन ख़तमु थींदो त ज़ाहिर आहे उन्हनि खे जॾहिं खुराक न मिलंदी त उहो मसो सुकिड़िजी वेंदो। त इहो जेको आहे हिन जो, पर खाइणो 40 ॾींहं पूरो आहे। तकलीफ़ हिकु ॾींहं में ख़तमु थींदी, पर खाइणो 40 ॾींहं आहे। सो इहो आहे नुस्ख़ो जेको सदरी असांखे वॾनि खां जेका असां हलंदो पियो अचे ऐं आज़मायल आहे, 7 दफ़ा आज़मायल आहे। जिन खे बि ॾिनो आहे अल्हम्दुलिल्लाह उहो 40 ॾींहंनि में बिल्कुलु ठीकु ठाकु थी विया आहिनि, वरी उन्हनि खे तकलीफ़ न थी आहे। ऑपरेशन कराइण जी का ज़रूरत न आहे। वॾियूं महिरबानियूं साईं, अलाह अव्हांखे ख़ुशि रखे।